नाज़रीन त ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां। हैदराबाद जे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में इलेक्ट्रॉनिक ऐं डेकोरेशन जे दुकान खे ओचितो बाहि लॻी आहे। बिजली जी शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻण करे दुकाननि में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां। हैदराबाद जे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में इलेक्ट्रॉनिक ऐं डेकोरेशन जी दुकान खे ओचितो बाहि लॻी वई आहे। बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻण करे दुकाननि में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। नाज़रीन या अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां। हैदराबाद जे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में इलेक्ट्रॉनिक ऐं डेकोरेशन जी दुकान खे ओचितो बाहि लॻी वई आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे आहियूं। हैदराबाद खां बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी आहे जंहिंमें दुकाननि में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु बार ॿीहर शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां। हैदराबाद जे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में इलेक्ट्रॉनिक ऐं डेकोरेशन जी दुकान खे ओचितो बाहि लॻी आहे। बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻण करे दुकाननि में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे।